जी बिल्कुल नाज़रीन, सॼी सिंध समेत पीरगोठ में भी पैरामेडिकल अमले पारां मुतालबनि जी मनता लाइ एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो आहे। चो त वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। हीअ असांजा एहतिजाज पूरे सिंध में हली रहिया आहिनि, जंहिंमें असांजो रिस्क अलाउंस जेको आहे कोविड अलाउंस न आहे, हीअ रिस्क अलाउंस आहे। हीअ रिस्क अलाउंस मां मुराद इहा आहे त असां 10-15 बीमारियुनि सां रोज़ जंग था कयूं। जिते मरीज़ पंहिंजे मरीज़ जा जेके रिलेटेड हूंदा आहिनि, मरीज़ जा वारस हूंदा आहिनि, उहे उछले हलिया वेंदा आहिनि। उन जाइ ते डॉक्टर, नर्स ऐं असांजो नंढो पैरामेडिकल स्टाफ उनखे खणंदो आहे। त हेल्थ रिस्क अलाउंस जेको डॉक्टरनि जो पैरामेडिक अमले जो कटियो वियो आहे, उहो जल्द बहाल कयो वञे। छा आहे जो डॉक्टर या पैरामेडिक स्टाफ जेको बि आहे हमेशह रिस्क ते आहे। उनजे करे असांजो इहो ई मुतालबा ग्रैंड हेल्थ अलायंस जो त असांजा जल्द मुतालबा हल कया वञनि। इहे एहतिजाज जेसीं ताईं कंदासीं जेसीं ताईं असांखे न मिलंदो, तेसीं ताईं असांजो रिस्क अलाउंस ताईं जेको आहे असांजो एहतिजाज जारी रहंदो। असांजो मुतालबो इहो आहे त रिस्क अलाउंस असांजो बहाल कयो वञे। जेको कटौती कई वई आहे, महिरबानी करे असांजो रिस्क अलाउंस बहाल कयो वञे, न त ॿी सूरत में असांजो एहतिजाज जो दाइरो वसी थी वञे। आमिर जुणी जो KTN न्यूज़ पीर जो ॻोठ।